कारसासा ने जे शहीदन के बेटा पेश करण लाइ पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला कोटकी पारां बिटई चौक आरो जलसो मुनक़द कयो। जलसे में पीपी ज़िला सदर, वाइस चेयरमैन ज़िला कौंसल कोटकी मीर बाबर अली खान लुंड, अॻूणे एमपी शहरियार शर सिकंदर लाखो ऐं ॿिनि शहीदनि जी तस्वीर आॾो मेण बत्तियूं ॿारे खेनि भेटा पेश कई। उन मौक़े ते जलसे खे ख़िताब कंदे अॻवानी चयो त पीपी शहीदनि जी पार्टी आहे जे हमेशह अवाम जी ख़िदमत कई आहे। असां कारसासाने जे शहीदनि खे सुर्ख़ सलाम पेश कयूं था। उन मौक़े ते सिकंदर लाखो, अब्दुल मजीद लाखो, रियाज़ मीराणी, रैस अकबर दायो, गुलाम नबी कलवर, अलारे कुंबर ऐं ॿिनि पिणु ख़िताब कयो। जलसे में पीपी जे सहिब वग़ैरह ने शिरकत कई। उन दौरान कारकुननि बिलावल भुट्टो जो लाइव ख़िताब पिणु ॿुधो। इशफाक कोर, इबरत न्यूज़, मीरपुर मां थियलु।